बोरियत मज़ामत तहरीक ऐं सिंध नेशनल कांग्रेस पारां कंडियारो शहर अंदरि आणल लोड शेडिंग के ख़िलाफ़ जेको हिन वक़्तु सिटी स्टार चौक खां रैली कढी पई वञे, जेका रैली कंडियारो शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी वापडा ऑफिस जे मेन गेट ते जेको धरणो हंयो वेंदो, उन हवाले सां अचो त हिते मौजूदु माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। दोस्तों, अॼु जेको इhtजाज आहे उहो वापडा जे ख़िलाफ़ बोरियत मज़ामत सिंध नेशनल कांग्रेस ऐं असां मजमूई जेके बि सियासी धुरियूं आहियूं उन्हनि जे सभ जी सलाह मशवरे सां गॾिजी असां हिन महिल वापडा कॉलोनी जे गेट ते धरणो हणी वेठा आहियूं। जीअं त अॼु असां वेठा आहियूं वापडा जे ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज धरणो आहियूं आहे। एहतजाज त खोड़ सारा असां हणंदा हुआसीं, पर एसडीओ जे मथे ते का बि जूं न चुरी। अॼु हे असांजा नौजवान बाशऊर नौजवान क़ौमी कारकुन सिंध दोस्त जेके बि साञावनि दोस्त आहिनि, अॼु उन्हनि धरणो आयो आहे, पर एसडीओ पंहिंजी बदमाशी ॾेखारी आहे। पुलिस जा अटाला घुराए ऐं हिते माण्हुनि खे हिरासा कयो थो वञे। असां एसडीओ खे ॿुधाइणु चाहियूं था त असीं तुंहिंजे केसनि खां बि नथा डिॼूं, असीं तुंहिंजे गिरफ़्तारियुनि खां बि नथा डिॼूं। असीं पुरअमन आहियूं, असां वटि न को सिरोटो आहे न को लठ आहे, असीं हथे खाली आहियूं। एहतजाज असांजो जमहूरी हक़ आहे। अॼु कंडियारे जे नौजवाननि जेको वापडा जे ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे, असांजे दोस्तनि सां गॾु एहतजाज में वेठा आहियूं। छा वापडा जी नाजाइज़ी कंडियारे सां एॾी आहे जो सच करे पुछी त केरु ॿुधण वारो कोन्हे को। न हितां जो MP जेको असांजो जेको मौजूदु आहे या वापडा जे अमले खे चवे त बिजली जो को शेड्यूल हूंदो आहे या हितां जा माण्हू जेके आहिनि, पर कंहिंजे मथे में कंहिं का बि जुर्म नथी थिए। कंडियारे जे अंदरि लाइट जो शदीद बहरान, हद खां वधीक लोड शेडिंग नज़र अची रही आहे। हींअर वापडा जे इदारे खे प्राइवेटाइज़ेशन करण जो बि सिलसिलो हलणु वञे पियो। इहे ॻाल्हियूं ॿुधण में अचनि पियूं। मजमूई तौर ते ॾिसिजे त सिंध हिकु ज़रखेज़ खितो आहे। तेल, गैस, कोयलो, पाणी तमामु घणो, इहे सिंध जा वसीला, ज़रई वसीला ऐं कुदरती वसीलनि सां सिंध मालामाल आहे। पर इंतिहाई अफ़सोस सां चवणो पए थो त जेका सिंध जी बिजली आहे उहा पंजाब ऐं उनखां अलावा ख़ैबर पख्तूनख्वा ते इस्तेमालु थी थिए। जेकॾहिं सिंध जा वसीला, सिंध जे वसीलनि मां ठहंदड़ बिजली उन जे ॻोठनि ऐं शहरनि ते इस्तेमालु थिए त मां सम्झां थो त सिंध जो हर घर मुफ़्त में बिजली इस्तेमालु करे सघे थो। अॼु तालका कंडियारो में जेका वापडा जी नाहली आहे ऐं जेका सो एक्स्ट्रा लोड शेडिंग जे हवाले सां बोरियत मुदावत ऐं सिंध नेशनल कांग्रेस उन तालके कंडियारे तरफ़ां जेको एहतजाजी रैली कढी वई आहे, उन में असां मौक़िफ़ जारी कंदासीं त तालके कंडियारे समेत पूरी सिंध में वापडा जी जेका जबरियत बरबिरियत आहे ऐं जेका ही पंहिंजी प्राइवेटाइजेशन पंहिंजा जेका सो लोकल जेके हिन जा स्टाफ आहिनि उहे बिजली चोरी करे ऐं यूनिट पूरा करण लाइ शहर अंदरि लोड शेडिंग करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसो था त गर्मी पद केतिरो आहे, टेम्परेचर 51, 52 ते वञी पहुतो आहे। ग़रीब आवाम जेका सख़्तु परेशानी आहे, ॿार जेके आहिनि डिहाइड्रेशन में हलिया विया आहिनि, खोड़ आवाम जेका आहे उहा हॉस्पिटलाइज़ थी वई आहे, पर हिन वापडारनि खे को बि जेको आहे सो शर्म न हया आहे। इन करे असां जेको आहे अॼु असांजो पुरअमन तारीख़ी धरणो आहे। ॾिठो वञे थो ज़रखेज़ हिकिड़ो खितो आहे। सिंध नेचुरल रिसोर्सिस सां मालामाल आहे। सिंध जो कोयलो आहे, अगरि असां उनखे यूटिलाइज़ कयूं त असां 80 साल मुफ़्त में सिंध खे ऐं पूरे पाकिस्तान छा पूरे बैरूनी ॿिया जेके मुल्क आहिनि उन्हनि खे सभिनी खे बिजली ॾेई सघूं था। पर असां वटि अलमियो इहो आहे त हथी वठी करे रियासत जे तरफ़ां हिन इदारनि खे प्राइवेटाइज़ कयो पियो वञे ऐं प्राइवेटाइज़ करे उन्हनि इदारनि खे ॿियनि जेके आहिनि ख़ानगी इदारा जेके आहिनि उन्हनि खे खपाए पियो वञे। पर उन वरी असां अचूं जे कंडियारे सिते जी ॻाल्हि कयूं त कंडियारे सिते जो अलमियो इहो आहे त वापडा जी मिसमैनेजमेंट जे करे 51 सेंटीग्रेड में बि असांखे वोल्टेज जो ड्रॉबैक ॾिसण थो अचे। जेके सिंध आहे, सिंध पाकिस्तान जो लार्जेस्ट बिजली पैदा कंदड़ इलाइक़ो आहे, पर पोइ बि ॾिसूं था त सिंध बिजलीअ खां जेको आहे सो लामहरूम लॻो पियो आहे। असां वटि जेको आहे सो ॿिया जेका वसीला आहिनि उन्हनि ते त कब्ज़ो आहे, पर असांजो जेको मेन जेको ज़रियो उहो बिजली आहे। ईरान में या ॿियनि तव्हां मुल्कनि में ॾिसंदो त बिजलीअ जा जेका बिल आहिनि उहे आहिनि पर नॉर्मल आहिनि। हिते बिल बि वधाए विया आहिनि। हिते असां वटि उहे आहिनि मीटर लॻाया आहिनि जंहिंखे 50% न कयो। जीअं त असांजो अॼोको जेको धरणो आहे, जेके कंडियारो शहर में लाइट जी ड्रिघी हिकिड़ी लोड शेडिंग आहे। हिते कलाक बि लाइट कोन थी हले। हितां जा जेको नाहे लेसिटियो आहे मुसलसिल जॾहिं खां हितां आयो आहे त कंडियारे में का बि बिजली सही नथी रहे। लोड शेडिंग हद खां वधीक ऐं शहर जा केतिरा ई ट्रांसफार्म सड़िया पिया आहिनि। उन जे अख ते जूं बि नथी चुरे जो खणी उहे ठहिराए। सॼो शहर ऊंदाहीअ जे वर चढ़ियल आहे।